नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कोटड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त कोटड़ी में ॾाढाई जी कोशिश बाद बेदर्दी सां क़तल थियल शहरीन बिरोही जे वारसनि सां ताज़ियत करण लाइ वोमेन डेवलपमेंट खाते जी सूबाई वज़ीर शैला रज़ा कोटड़ी पहुती संदसि वारसनि सां ताज़ियत जो इज़हार कयो। ताज़ियत खां पोइ वोमेन डेवलपमेंट खाते जी सूबाई वज़ीर शैला रज़ा साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त मासूम शहरी बिरोही जो क़तल इंसानियत जो क़तल आहे। सिंध हुकूमत साणस मुकमल सहकार कंदी, कातिल खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾियारी वेंदी। हिन चयो आहे त वोमेन डेवलपमेंट खाते समेत सिंध हुकूमत नारी जे वारसनि जी माली मदद पिण कंदी, संदसि ॾुख जी घड़ी में बराबर जा शरीक कयूं। हिकु सवाल जे जवाब में हिन चयो त रमशा वसाण शहरी बिरोही जी केस जो जरगो न थींदो। अहिड़नि वाक़िअनि जी जवाबदारनि खे सख़्त सज़ा ॾियण लाइ कानून मौजूदु आहे। हिन चयो त साहिवाल वाक़िए जे कातिल जीअं हिन केस जे कातिल खे बि फौरी तौर सज़ा ॾिनी वेंदी। हिन मौक़े ते SSP जामशोरो तोकील मोहम्मद नईम पिण साणस गॾु हो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।